सबसे आला नबी सबसे हुजूर के लाला फरमाया व अल्लमक मा लम तकुन तअलम व कौन फज़लुल्लाह अलैका ज़िमा। ऐ मुझा हबीब जो कुछ तू न जानो है अल्लाह वो सब कुछ तो मोहम्मद के जाना है छो कान फज़लुल्लाह अलैका ज़िमा। अल्लाह जो तो हबीब दे वदा तमाम वडो फज़ला चो सुभान अल्लाह। मक्के जो शहरा हुजूर जे इल्म जी गाल खुली ते या बुधंदा हलो मक्के शरीफ में बदर जे लड़ाई खां बाद में वेठा में काफिर पाण में सफ़वा बिन उमैया ऐं उमैर पाण में वेठा ॻाल्हियूं कनि यार बदर में असांजा सभु मरी विया वॾा वॾा सरकरदा सभु मरी विया। उमैर चवण लॻो मुंहिंजो पुटु आहे सो हुजूर जे मुस्लमाननि जे कब्ज़े में आहे गिरफ़्तार करे विया जन काफ़िरनि खे बदर में उहारो पुटु हुते आहे घर जो बि फ़िक्र आहे ॿारनि जो फ़िक्र आहे पुछां उन्हनि जो छा थींदो उन्हनि जो फ़िक्र न हुजे त जेकर मां मदीने में वञी हुजूर लाइ चई त माज़अल्लाह मां नबी करीम अलैहिस्सलाम खे शहीद कयो। सफ़वान चयोसि हिकिड़ी ॻाल्हि आहे मां ज़िमेदार आहियां तुंहिंजे घर जो ख़र्च मुंहिंजे मथां जेको मुंहिंजा ॿार खाईंदा तुंहिंजो ॿार तुंहिंजा ॿार खाईंदा कर्ज़ जो फ़िक्र कोन कर मां वेठो आहियां तूं वञ मदीने ई वञी कमु कर। उमैर निकितो इहा ॻाल्हि जॾहिं हुन कई त बैतुल्लाह शरीफ़ में हजर अस्वद जे हेठां वेही बस वारी ॻाल्हि कई। उमैर निकितो तलवार खईं मके मां सिधो मदीने पहुतो।